बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्स मसाइल एतिकाफ़। अॼु जो पहिरियों मसइलो आहे मोतकिफ़ खे ज़रूरत जे मुताबिक़ विहाणो, चादर, बिस्तरो, साबुण, कपिड़ा वग़ैरह मस्जिद में रखणु जाइज़ आहिनि। नंबर 2 त मोतकिफ़ खे एतिकाफ़ जी हालत में लिबास मटाइणु, खुशबू लॻाइणु, सुरमो पाइणु ऐं ॾाढ़ी जी फणी ॾियणु जाइज़ आहे। अहिड़े नमूने सां टियों मसइलो आहे त मोतकिफ़ खे ज़रूरत जे करे दुनिया जी मुबाह ॻाल्हि करण जी इजाज़त आहे ऐं ग़ैर मोतकिफ़ खे उन जी इजाज़त न आहे। अहिड़ी ज़रूरत हुजेसि त मस्जिद खां ॿाहिरि निकिरी करे दुनिया जी ॻाल्हि करे। मोतकिफ़ जे लाइ खाइण पीअण जूं तमामु ज़रूरी ऐं मुनासिब शयूं पाण सां गॾु रखणु जाइज़ आहिनि। जेकॾहिं मोतकिफ़ डॉक्टर आहे त कंहिं मरीज़ खे नुस्ख़ो लिखी ॾेई सघे थो ऐं उनखे इलाज ॿुधाए सघे थो एतिकाफ़ जी हालत में। ऐं इज्तिमाई एतिकाफ़ पूर्ण रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम खां साबित आहे। सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु एतिकाफ़ कंदा हुया त इज्तिमाई एतिकाफ़ बि साबित आहे। उन खां पोइ एतिकाफ़ में क़ुरान शरीफ़ जी तिलावत करणु घुरिजे, दुरूद शरीफ़, इस्तिग़फ़ार, तस्बीहात में मशगूल रहणु घुरिजे, सुठियूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि, दीनी तालीम सिखणु ऐं सेखारणु घुरिजे ऐं मुतालो करणु, वाइज़ नसीहत करणु। इहो एतिकाफ़ में इन्हनि शयुनि जो इहतिमाम करे सघिजे थो ऐं कजे। मोतकिफ़ खे ॾींहं जो या राति जो केतिरा ई दफ़ा बदख्वाबी थी पवे या इहतिलाम थी थो वञे त उन सूरत में एतिकाफ़ न टुटंदो आहे ऐं मोतकिफ़ खे घुरिजे त जीअं ई उनखे बेदारी थिए, सुजागी थिए, तयमुम करे, जंहिंजे लाइ या त पहिरियों खां हिकु कची सिर रखी छॾे या पकी सिर रखी छॾे, वरना मजबूरी जे करे मस्जिद जे सहन या दीवारनि ते हथ हणी करे मसनून तरीक़े सां तयमुम करे पोइ गुस्ल जो इंतज़ाम करे। गुस्ल जो इंतज़ाम पाण बि करे सघे थो, ॿियो करे त बि जाइज़ आहे। जेकॾहिं सर्दियुनि जी मौसम आहे, सियारो आहे, इतलाम थी थो पए, थधे पाणी जे करे नुक़सान जो अंदेशो आहे त मोतकिफ़ तयमुम करे मस्जिद में रहे ऐं पंहिंजे घर इतला करे ऐं गरम पाणी कराए, इंतज़ाम कराए ऐं उन सां गुस्ल करे ऐं इन जे लाइ शरन इहा इजाज़त आहे। त इन सूरत में एतिकाफ़ इतलाम वग़ैरह जी सूरत में नथो टुटे। इहे एतिकाफ़ जा चंद मसइला हुया। इंशाअल्लाह ताला वरी सुभाणे जे दर्स में मज़ीद एतिकाफ़ जा मसाइल इंशाअल्लाह ताला सिखंदा।